अजीब अज मौजूद आया डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट खैरपुर में जिथे मॉडल कोर्ट में ठरी मीरवा जे शहीद सहाफ़ी एडी शर जे कत्ल केस की बुधनी थी है जैमें मुख्य कातिल जो है मंसूर ज़लील अवान मंसूर कातिल अवान ऐं दानिश भट्टी जिन जी बेल रखियल हुई अज उन्हनि ॿिन्ही जी बेल रची वई आहे। कातिल जो है मंसूर अवान वो हाज़िर न थी सघियो अदालत सगोरीअ में। दानिश भट्टी जो वो हाज़िर थियो है अदालत सगोरीअ में। हिन वक़्त केस जी जेका फतवा रखियल हुई उन केस जे फतवा में जो है अदालत सगोरी ॿिन्ही जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। मंसूर अवान जी भी ज़मानत रद्द करे छॾी अथई ऐं दानिश भट्टी जी भी ज़मानत रद्द करे छॾी अथई। हिन वक़्त जो है उते ॿुधनीअ खां पोइ हिन वक़्त असांजा केस जो फरियादी जो मौजूद है असां तारिक अकबर शरस सां मौजूद है ऐं ॿिया जो है सो असां शहीद जा भाणे जो जो है शकील असां सां गॾु आहे ऐं सौट जो है हकमली सां गॾु आहे। असीं खे हिन वक़्त वॾी जो है सो अहम तौर मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदो थो हलां त शहीद जे कत्ल केस में मुख्य जवाबदार मंसूर अवान ऐं दानिश भट्टी जी ज़मानत मॉडल कोर्ट खैरपुर जे जज रद्द करे छॾी आहे ऐं हिन वक़्त हिकु जवाबदार जो है उहो हाज़िर ई न थियो अदालत सगोरी में। बाक़ी दानिश भट्टी जो है वो हाज़िर थियो है ऐं उहो पुलिस तहवील में है ऐं उनखे पुलिस तहवील में वरितो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां हिन वक़्त तव्हां छा अंदरि जेको अदालत सगोरी जेको हिन वक़्त फ़ैसिलो ॾिनो आहे मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो ऐं अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ही फरियादीअ जी मौजूद आहिनि। असीं शहीद एडी शर जे क़बर ते बीही करे मज़ार ते बीही करे वचन कयो त तुंहिंजे कातिलनि सां कंहिं बि क़िस्म जो समझौतो न थींदो भले छा बि थी पए। अॼु असांजी फतह थी आहे ऐं असीं जेको आहे उन्हनि कातिलनि जी ज़मानत रद्द कराइण में कामयाब थी विया आहियूं। हिन केस जा जेका आहिनि फरियादी जे तरफ़ां शहीद एडी शर जी तरफ़ां जेका दलील ॾिना आहिनि नामवर कानूनदान सुप्रीम कोर्ट जो जेको आहे वकील आहे शबीर शर साहब जन ऐं मलीर जो जेको आहे सो वकील साहब आहे इरशाद शर साहब ऐं अकबर शर उन्हनि दलील ॾिना आहिनि। उनजे दलील ॿुधण खां पोइ अदालत सगोरी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे जंहिंमें शहीद एडी शर जे कातिल दानिश अवान जेको वॾो बासर आहे जे हथ सां ड्रामो रचाए पंहिंजे डेकोरेशन खे बाहि ॾेई शहीद जे वारसनि ते जेको आहे केस करण जी कोशिश कई हुई त हिननि ते FIR कजे। पर हिन वक़्त असांजी फतह अदालत सगोरी जा वॾा वड़ जेको इंसाफ़ भरियो फ़ैसिलो ॿुधायो अथई ऐं शहीद जे खून सां मॉडल कोर्ट खैरपुर जे अदालत जे जज जेका आहिनि अली बख्श थेबो साहब जन इंसाफ़ कयो आहे ऐं इंसाफ़ भरियो फ़ैसिलो ॾिनो आहे। हिन वक़्त शहीद जा वारस असां मौजूद आहिनि। असीं हिन वक़्त एडिशनल सेशन कोर्ट में मौजूद आहियूं। फ़ैसिलो अची वियो आहे। ही वॾी कामयाबी आहे। जवाबदार मंसूर अवान ऐं दानिश भट्टी जी ज़मानत मॉडल कोर्ट रद्द करे छॾी आहे। पंहिंजे होस्ट अजीत खे इजाज़त ॾी।